दोस्तों जी खीरे ते आवाम जो हमलो थी वियो आहे। खीरे जा परस्तार खीरे खे वकोड़े विया आहिनि। अचो तव्हांखे परस्तार जे खीरे जे असां मिलायूं था। हे आहे खीरो जेको खीरा कीअं थो तवे महसूस थिए? हेड़ी साहब मौलान खे ख़ुशि रखे, हिन जो प्यार आहे, मोहबत आहे। अॼु बाहू खोसे में आया आहियूं। बाहू वारनि जी वॾी महिरबानी, मौला ख़ुशि कंदव। वॾी महिरबानी सर। हे खीरे बुले खे दोस्त जेको आहे हिन जा सेल्फी बि कढनि था, वीडियोस बि भरनि था। पहिरीं त मूंखे भवन खीरे खे ख़बर न आहे, वकोड़े यार ख़बर नथी पवे। सर मुंहिंजा ॿई हथ खीसनि में सर, अहिड़ी ॻाल्हि न आहे। बहुत सही तो या महिरबानी महिरबानी महिरबानी। प्रोग्राम करे रहिया आहियूं एनजीओ जे तरफ़ां। ऐं खीरे जा परस्तार खीरे जेके कुझु सेल्फियूं कढी रहिया आहिनि दोस्त, ऐं कुझु वीडियोस बि भरे रहिया आहिनि। तक़रीबन ये जेकी रश लगी पई आहे खीरे जे मथां ई लगी पई आहे। खीरे जा परस्तार जे पहुची विया आहिनि। मेहरबानी हेडी साहब, मेहरबानी मेहरबानी। तकलीफ़ छा जी आहे? इहे आयल त असां बि आहियूं न। जेकॾहिं हिन सां जेकॾहिं बेरुखीअ सां मिलंदव त हिनजी दिलि मां केतिरी आह निकिरंदी। सर जेका अॼु असांखे शोहरत प्यार मोहबत मिले थी, इहा हिन फॉलोअरनि जे करे मिले थी, हिन परस्तारनि जे करे मिले थी। तव्हां सभिनि जो मां थोराए थो पवां। मौला हे खीरो बुरो जे पंहिंजे परस्तार जे लाइ कुझु जुमिला कया। ऐं जेके फेमस अदाकार आहे उहे जे करे इहा आहे जेके असांजा फॉलोअर्स आहिनि ऐं परस्तार आहिनि ऐं जेके लाइक कनि था। सो मां दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदो जेके बि असांजा सिंध जा बहितरीनु अदाकार आहिनि उन्हनि खे जेकॾहिं इज़त मिली आहे इन्हनि जे करे मिले थी। उन्हनि सां सुठे रवैये सां हलनि, सुठे इख़लास सां हलनि। ऐं उन्हनि खां फ़ोन वग़ैरह जा किथे मिले थो को दोस्त परस्तार सां मिले थो त उन सां सुठे नमूने सां उनखे ओबलाइज करे उनखे सुठे नमूने सां मिले ऐं उनखे सुठे नमूने सां मिले, उनजी बि दिलि ख़ुशि थींदी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे को बि आर्टिस्ट हूंदो आहे, अदाकार हूंदो आहे, उनजे जे लाइ इहे फॉलोअर हूंदा आहिनि, इहे परस्तार हूंदा आहिनि, उन्हनि जे लाइ उहो हूंदो आहे। न त बाक़ी जेकॾहिं फॉलोअर ऐं उनजा परस्तार न हूंदा त जहिड़ो हूंदो ओड़ो ई हूंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे। इन करे जेके चाहींदड़ आहिनि उन आर्टिस्ट जा त उन्हनि सां सुठे रवैये सां पेश अचे। महिरबानी। वरी ॿी वीडियो